सूरह अल अनकबूत रुकु नंबर 5। ए पैगंबर, किताब मां जेकी तो ॾांहुं वही कयोसूं सो पढ़ ऐं निमाज़ पढ़। बेशक निमाज़ बेहयाई ऐं मुदे कम करण खां झलींदी आहे ऐं बेशक अल्लाह जो यादि करणु सभ खां वॾो आहे ऐं जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॼाणंदो आहे। ऐं किताब वारनि मां जिन बेइंसाफ़ी कई तिन खां सवाइ ॿियनि सां ॾाढी चङी तरीक़े खां सवाइ तकरार न करियो। ऐं चओ त जेकी असां ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे ऐं जेकी अव्हां ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे तंहिं ते असां ईमान आंदो आहे ऐं असांजो माबूद ऐं अव्हां जो माबूद हिकु अल्लाह हिकु आहे ऐं असीं संदसि फ़र्मा बरदार आहियूं। ऐं जहिड़ी तरह अॻियां किताब नाज़िल कयासूं अहिड़ी तरह असां तो ॾांहुं किताब नाज़िल कयो। पोइ जिन खे किताब ॾिनोसूं से उन क़ुर खे मञींदा आहिनि ऐं उन्हनि अरबनि मां को अहिड़ो आहे जो उन ते ईमान आणींदो आहे ऐं काफ़िरनि खां सवाइ ॿियो को असांजे आयतुनि जो इनकार न कंदो आहे। ऐं उन्हीअ क़ुर जे लहण खां अॻु को किताब न की तूं पढ़ंदो हुए ऐं न की उहो पंहिंजे सॼे हथ सां लिखंदो हुए। जेकॾहिं लिखी पढ़ी हां त उन्हीअ महिल उहे कूड़ा ज़रूरु शक में पवनि हां, बल्कि उहो क़ुर पधरियूं आयतूं आहिनि, उन्हनि जे सीननि में महफ़ूज़ आहे जिन खे इल्मु ॾिनो वियो आहे। ऐं ज़ालिमनि खां सवाइ ॿियो को असांजे आयतुनि जो इनकार न कंदो आहे ऐं चवनि था त संदसि पालणहार खां मथसि मौजिज़ा छो न नाज़िल कया विया आहिनि। खेनि चयो त मौजिज़ा त रुॻो मुंहिंजे अल्लाह वटि आहिनि ऐं आउं त रुॻो पधिरो ॾेजारींदड़ आहियां। असां तो ते किताब नाज़िल कयो जो खेनि पढ़ी ॿुधाइबो आहे, सो खेनि काफ़ी न आहे छा? बेशक हिन में मोमिननि जी क़ौम लाइ बाज ऐं नसीहत आहे। खेनि चयो